डम डम पैसा भी कोन्हनि बुख बि ॾाढी लॻी आहे यार हाणे शहर हलंदा होटल ते त ॾोकड़ त घुरंदा न ज़ाहिर मानी मिलणा पवंदा ॾाढो परेशान थींदासीं अधा दी 50 50 रुपया ठाहिया कभी न पासान हा ॿुधी न सहंदा कोई बि कोन अॼु कंहिं सां को ख़ुशी कोन्हे भाऊ इहा तूं गिड़ी न कर बाक़ी रहियो मसइलो इहो हिन पापी पेट खे भरण लाइ का सलाह कयूं ऐं साम्हूं देगियूं पियूं आहिनि मां सम्झां थो हिते भत रधण जी जॻह अथई ॾाढी देगियूं पई अथई हल एॾे माल आहे अचो अचो एॾे न टल कयो बाक़ी जल्दी कयो टमाटा भी कटियो मिर्च कुटियो टमाटा कटियो ऑर्डर मिलना जल्दी कयो असांजी मानी दानी त तव्हांखे वणी जेका तव्हांखे करे ॾिनीसीं मानी ज़बरदस्त थी न हली साईं असली साईं वारनि जा महिमान ख़ुशि थी विया ॾाढी कोफ़्तनि जी त एॾी तारीफ़ पई आहे बेह जेके तव्हां ठाहे मोकिलिया न सुभान अल्लाह तव्हांजे उस्ताद आहे ज़बरदस्त उस्ताद आहे साईं माशाअल्लाह उस्ताद जो नालो भाई ज़बरदस्त राशिद भाई भाई मशहूर आहे वारा शहर में माशाअल्लाह उस्ताद मोरे वारा बि जेके महिमान आहिनि तारीफ़ पिया कनि माशाअल्लाह माना ईअं लॻे थो त उस्ताद हथ में शीरी आहे साईं बाइका ते तव्हांखे मानी तव्हां पाण खाधी तव्हांखे पाण महसूस थियो हूंदो तव्हां मानी कीअं आहे साईं खे मच्छी ॾाढी वणे पई जेका मच्छी पंहिंजो ठाहे उस्ताद मोकिले न साईं नूर साहब खे वॾी महिरबानी नूर साहब खे मच्छी ॾाढी वणी साईं बशीर साहब खे जेको सो बेह ॾाढा वणिया ॾाढा टेस्टी बेहनि जो जेको आहे कमाल आहे वाह 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 आंगूर चटियाव न साईं तव्हां आंगूर के साथ मां तुंहिंजा बे हुया ई ज़ाहिर ई कोन थी आहे साईं हाणे तव्हांजो बिल घणो थियो उस्ताद कुझु मिड़ी राति कजो साईं बड़े भाउ शहर जा आहिनि कुझु रियायत करे ॿुधाए थो 1,60,000 जो अच्छा भाई 1,60,000 कुझु सवायो न आहे कुझु मिड़ी तेल काथे पहुतो आहे चांवर काथे पहुता 190 रुपया चांवर साईं हाणे भला छा कयूं भला हाणे महांगाई असांजे लाइ त कोन्हे सॼो बसि हाणे तव्हां 2000 खां नटिजो बसि हाणे भाई बसि पोइ इहो छोकिरे सां बिल मोकिलिजो दुकान ते पोइ मां हलां थो पैसा बसि इंशाअल्लाह तव्हांखे बिल पहुची वेंदो पर महिरबानी कजो वरी असांखे ॾेती करणी आहे कुझु ठीकु आहे साईं वरी वरी थैंक यू साईं तव्हां भली कचहरी कयो त भली कयो असां वञूं था ठीकु आहे पोइ कचहरी शाम तव्हां दुकान ते ईंदोमांव ठीक महिरबानी ॿियो साहब ख़ैर सही आहे जल्दी कयो साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम शाला साईं साईं खुशायो खैरात पे सही आहे बाबा बिस्मिल्लाह साईं खुशायो खैरात पे सही आहे खैरात मजे मौलाना आबाद अचो साईं वेहो खुश होंदो साईं वेंदासीं कोन न जी हुकुम कयो असांखे वॾो प्रोग्राम आहे बाक़ी तूं या न बाबा तूं वेह न वेहण जो टाइम आहे हुकुम कयो बाबा असांखे प्रोग्राम आहे असांजो 50 देग जो ऑर्डर आहे 50 बाबा 60 देगियूं 10 देगियूं ओडे क्वार ते विदियो न हा वाह जी ॻाल्हि यादि आहे यार ईअं वो ईअं यादि ॾियारींदो बाबा 60 देग जो ऑर्डर आहे असांजो बिल्कुलु साईं करे ॾींदासीं 50 देगियूं असांजो जंहिंजे खाईंदी 10 क्वारे तरह ॾियणी पवंदी उनजो हक़ आहे बिल्कुलु ठीकु आहे साईं पर तव्हां वटि चांवर या तेल ॿियो वग़ैरह जेको सामान आहे उहो कहिड़ो क़िस्म हर शइ साईं असां वटि पेवर आहे हर शइ चांवर गेहूं असली हर शइ असां वटि पेवर आहे असांजो उस्ताद असांजो उस्ताद बि असां वटि पेवर आहे उस्ताद बि पेवर आहे ज़बरदस्त ऐं सोगाद तेल में माशाअल्लाह पेवर आहे ज़बरदस्त पर साईं हिन लाइ असां तव्हां टेस्ट वठंदासीं तव्हां वटि कुझु तयारु थियल आहे को बिरयानी का भाॼी हिन महिल जो असां ॾिसूं था टेस्ट कयूं था पाण मुतमइन थियूं त असांजी कंहिंजा बि मुतमइन थींदी न बाबा तयार आहे बाबा हां साईं देऊं था कड़ी तो नहीं थोड़ो प्लेट खणी बड़े टेस्टी लाए खणी अचा उस्ताद भी पेवर आहे ज़बरदस्त ऐं सोगाद तेल में माशाअल्लाह पेवर आहे ज़बरदस्त पर साईं हिन लाइ तव्हां टेस्ट वठंदासीं तव्हां वटि कुझु तयारु थियल आहे को बिरयानी का भाॼी हिन महिल जो असां ॾिसूं था टेस्ट कयूं था पाण मुतमइन थियूं त असांजी कंहिंजा बि मुतमइन थींदी न बाबा तयार आहे बाबा हां साईं देऊं था कड़ी तो नहीं थोड़ो प्लेट खणी बड़े टेस्टी लाए खणी अचा बाबा न बाबा टेस्ट जे लाइ कीअं खणी ईंदो चरिया ॾिसूं न त असांजी कीअं क्वालिटी आहे साईं पचाइण जी क्वालिटी आहे ज़रड़ी खणी ईंदो हुन में ज़ाहिर छा थींदो अबा सेठ
अकुल सुते थोरो बाबा सवायो हुजे त माण्हू ॾिसे त सही न गुरक करते ॿियो छा को था खाई वेंदासीं या तकड़ो टेस्ट तां करायूं था न बाबा टेस्ट था करायूं तां हर बार तां ड्रो करण आया जाओ न कयो आयो न असां खाइण आया आहियूं असां वो उस्ताद जो हथ ॾिसंदासीं त कीअं थो ठाहे तां हथ ॾिसो त तव्हांखे न वणे त पोइ तां ऑर्डर ई सघंदा माशाअल्लाह माशाअल्लाह बिस्मिल्लाह 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 सुम भजी को इंदा रे तू न तो कडी सेठ साहब छा भला खैर दाए छा का एतरो गंजो अमाल के जो केर खाइंदो बा सुभान अल्लाह लगे तो बिस्मिल्लाह कर टेस्ट कर ठीक है ना खाइंदा से असां पंहिंजे ऑर्डर मुन हाली सेठ जो टेस्ट कर बाबा और जी खबर पे हां माशाअल्लाह पर घर में बस क्लास मज़ो वाह वाह उस्ताद नालो छा बाबा उस्ताद राशिद अली सुभान अल्लाह वाह उस्ताद वाह उस्ताद राशिद अब्बासी वाह जम्मू भी थई बाबा समझियोस मां तमाम महान कारीगर आ वाह वाह खाऊं था बा टेस्ट क्यों सलाह क्यों था पाण ता तकलीफ में साईं उस्ताद वाह 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 जो शीरी आ चम जबरदस्त सुभान अल्लाह काम जबरदस्त रसा वटे हाणे टेस्ट उस्ताद जे हथ में शीरी फली टेस्ट करण टेस्ट मज़ो अची थन न ऑर्डर ॾींदा न असां खे सही आंगुर भी चटींदा आंगुर भी छा ऐं खा भी चटींदा ॾिसो न वाह केॾो वणी ना ॾिसे वाह एड़ा चांवर छा ॿुधे वाह एड़ा सॼा चांवर सुठा ग्राहक सुठा 50 मौला मौला तव्हांखे आबाद कंदो रब साईं भला वाह वाह साईं ॾिठो आहे टेस्ट साईं टेस्ट कईंदे पर मज़ो हो न वाह छा उस्ताद जो हथ हुयो ऑर्डर ॾियो हाणे ऑर्डर ॾियो त वरी ऑर्डर बाबा हेॾी सारी प्लेट खाई हां आ साईं बिल्कुल ऑर्डर सेठ साहब वे पन्नो पेन हथ कर हे बणाए दे टेस्ट करण आया खाण आयो इहो बाबा टेस्ट कई से ऑर्डर जल्दी को ऑर्डर जो आया खल दुआऊं कंदा सही असां आया से टेस्ट करण पर मज़ो आयो सॼी प्लेट खाई आसे वाह चावरी सरदो डंडे में छा था वरी ये लड्डू हा वाह वाह मौला तो आबाद कंदो सेठ साहब अॼु न लिखो ॾिस जा न सेठ साहब ॿुध वो बा असां के ॿुध मौला तो आबाद कंदो 60 तेगियूं हा 10 तेगियूं कुआरे तनका 50 वसा का असल में असां गरीब हासे वॾा बुखिया हासे कल करे तुझो नगर खाधो से तोखे मौला आबाद कंदो मज़ो हे छा जो हे अड़े वसा भी जुठे या उस्ताद हे छा थियो हे त बड़ा बुखिया है हां सही खबर है कोन पई ठग दे ना ए मुफ्त को रहे जा वाला ये अरे माण्हू जो ईअं धंधो हले तो सपा अरे लठू ते घुराए छोकरा ई बटे ते विहार बनाएड़ा मुफ्त खोरा था अचन